हाणे रुकंदासीं नौशरो फिरोज ज़िले जो। नौशरो फिरोज ज़िले में कोरोना वायरस जा 15 नवां केस ज़ाहिर थिया आहिनि, जंहिंखां पोइ ज़िले में कोरोना मुतासिर मरीज़नि जो अंग वधी 710 थी वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे, अव्हां खे ॿुधाईंदा हलूं त नौशरो फिरोज ज़िले में कोरोना मरीज़नि जो अंग वधी 710 थी वियो आहे। एक बार ॿिए नाज़रीन असां शेयर कंदा हलो त नौशरो फिरोज ज़िले में कोरोना वायरस जा 15 केस ज़ाहिर थिया आहिनि। नौशरो फिरोज ज़िले में कोरोना मुतासिरनि जो अंग वधी 710 थी वियो आहे। इन हवाले सां वधीक ॻाल्हि ॿोल कंदासीं। नौशरो फिरोज मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर ज़ाहिद क़ाइम ख़ानी असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। जी ज़ाहिद, कोरोना वायरस जे हवाले सां नौशरो फिरोज ज़िले जी छा सूरत हाल आहे, आगाह कजो। जी बिल्कुल, नौशरो फिरोज ज़िले में ॾींहों ॾींहुं कोरोना केसिस में वाध थींदो पियो वञे। अॼु वधीक 15 केस ज़ाहिर थिया आहिनि, जंहिंखां पोइ तादाद 710 थी वियो आहे। 304 माण्हुनि जी जेका आहे सिहत खाते पारां टेस्ट कराई वई, जिन में 15 माण्हुनि जी टेस्ट जेका हकारी आई आहे, जिन जो तालुक 6 जो मोरो सां आहे, 2 जो तालुक नौशरो फिरोज तालुके सां आहे, 3 जो बेरा तालुके सां, 1 कंडियारो ऐं 3 मेरापुर तालुके सां ॿुधाए पियो वञे। 298 माण्हू हिन वक़्तु जेके आहिनि एक्टिव केसिस आहिनि, जिन खे संदन घरनि में जेको आहे आइसोलेट कयो वियो आहे। सिहत खातो ऐं ज़िले इंतिज़ामिया पारां नौशरो फिरोज ज़िले जे मुख़्तलिफ़ सरकारी ऐं ख़ानगी अदारनि मां जेको आहे पुलिस डिपार्टमेंट आहे या मुख़्तलिफ़ जेके अदारा आहिनि, हुननि मां मुख़्तलिफ़ मुलाज़िमनि जी जेके आहिनि टेस्टूं कराई वेंदियूं आहिनि ऐं हुनखां पोइ जेको हाणे तादाद आहे नौशरो फिरोज ज़िले में कोरोना मरीज़नि जो उहो 710 थी वियो आहे। जी ठीक है ज़ाहिद, वॾी महिरबानी अव्हां जी अपडेट खणण लाइ।